नाज़िम मीरपुर ख़ास ऐं भरपासे में गंदगी जा ढेर लॻल आहिनि। सफ़ाई न थियण करे शहरी सख़्त ॾुखियाईनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। उन हवाले सां ॾिसो था तालिब शहर जी हीअ रिपोर्ट। जीअं त तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त मीरपुर ख़ास शहर जेको सिंध जो 3 नंबर ते वॾे में वॾो शहर आहे, लेकिन अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि इहा आहे त हे शहर हिन वक़्तु गंदगीअ जो ढेर बणियल आहे। हर गली तोड़े मार्केटुनि में पाणी तलाउ नारा ॾेक ॾेई रहियो आहे। उन हवाले सां असां हितां जे शहरनि सां ॻाल्हाईंदासीं त हुननि जो छा चवणु आहे। हाँ, ॾिठो वञे त मीरपुर खास जो डिविजनल हेडक्वार्टर जो शहर है ऐं म्यूनसिपल कमेटी मीरपुर खास में अरबें रुपयनि जा फंड आहिनि, सवे मुलाज़िम आहिनि। उनजे बावजूद शहर जो है खंड जो ॾेख ॾेई रहियो आहे। असां सम्झूं था इहा इंतज़ामी जेका मजरबाना गफ़लत आहे, जंहिंजे करे मुख़्तलिफ़ शहर जा इलाइक़ा थोड़े रिहायशी थोड़े कारोबारी इलाइक़ा आहिनि, उते गटरनि जो गंदो पाणी गलियल घरनि में दाख़िल थियण सबबि शहरी वीचारा हलण फिलण खां परेशान भरियल आहिनि। स्कूल ॿार नथा वञी सघनि। हिकु वॾो अलमियो आहे। हाणे इन खे केरु सुधारींदो इहो त सम्झ खां ॿाहिरि आहे। ईअं लॻी रहियो आहे शहर जेको आहे ही मीरपुर खास शहर लावारिस शहर बणिजी चुको आहे। असां जेको आहे सिंध जे वॾे वज़ीर ऐं स्पेशल जेको वज़ीर बल्दिया खां मुतालबो था करूं त मीरपुर खास शहर जी जेका ज़ुबान हाली आहे उनजो नोटिस वरिती, शहर जी बहाली लाइ फौरी तौर कदम खणे शहरियुनि खे रिलीफ मुहैया कयो। पर बदकिस्मती सां हिन जो को धणी साई कोन्हे। 2 MNA 4 MP हुअण हिकिड़ो सेनेटर साबिक़ा ऐं मौजूदा वज़ीर बि आहे, उहो हिन शहर जो पंहिंजो आहे। पर सूरत हाल इहा त शहर में जॾहिं तव्हां अंदरि घिड़ो था त चइनी पासे गंदगी जो आज़ार आहे, साफ़ पाणी मुहैया कोन थो थिए। अहिड़े नमूने सां शहर जी हालत आहे, सम्झूं पिया त जहिड़ो असां मोहन जे दड़े में पहुची विया आहियूं। इन जे करे शहर जूं हालतूं जेकॾहिं सुधारण जे लाइ केरु अॻियां अचे थो त असां हुन सां गॾु आहियूं, न त एहतिजाज जो रास्तो असां अपनाए वेठा आहियूं, उहो अपनायूं पिया। आज़म अली शाह असल राह को नशरत हींअर तक़रीबन 10 साल खां हिते मां मीरपुर खां रहियां थो। मीरपुर खां हिकिड़ो सुठो शहर, फर्स्ट क्लास शहर आहे। हीअ GP कमिश्नर जी ऑफिस आम्हूं साम्हूं तव्हां पाण ॾिसो त छा हासिल लॻो पिया। तक़रीबन खंडरात शहर खंडरात आहे, हिकिड़ा सुठा MNA सैयद आल सादात, उनखे माण्हू चई बि न सघे ऐं सां ॻाल्हाए बि न सघे। घटि में घटि सैयद जेको सैयद उनजो शहर जो सुधारो थो कनि न। असां अलाह जा इन जे आसिरे वोटर बि इन जा, पोइ बि नाजाइज़ी बि असां शहर जे माण्हुनि सां आख़िर छो केस था वधीक तव्हां पाण ॻाल्हि सम्झो था, ॾिसो था त सॼो गंदगी जो ढेर ठहियो पियो आहे। साईं वारनि जी ॻाल्हि कई बिल्कुलु बेसिकली सही ॻाल्हि आहे ऐं कंहिं बि शइ जी फैसिलिटी न आहे शहर। ज़रूरत हिन ॻाल्हि जी आहे त मीरपुर ख़ास शहर जेकी हेॾी वॾी आबादी रखंदड़ आहे, उन जी बेध्यानी, उन में गटर ऐं उन में जेको आहे सफ़ाई न हुअण जूं जेके आम माण्हुनि शिकायतूं कयूं आहिनि, उनजो फौरी तौरु नोटिस वठी शहरनि खे साफ़ सुथरो माहौल पैदा करे ॾिनो वञे। तालिब शहर, मेहरान TV।